अस्सलाम वालेकुम दोस्तो। हक़ीक़त इहा आहे त अहले इल्म असां उन माण्हूअ खे चवंदा आहियूं जेको कंहिं बि शइ जो रद्द इल्मी बुनियाद ते पर दलील सां ॾेई सघण जी क़ुवत ऐं सलाहियत रखंदड़ हुजे। अहिड़नि ई माण्हुनि जो में जेको शुमारु थिए थो असांजे मदईजी मां, उहे इंतिहाई नाम्यारा आलिम दीन साईं तक़ी मोहम्मद शाह साहिब जिन जो बि उन्हनि में शुमारु थिए थो। उन सां गॾु हिन वक़्तु सैयद हाउस मदईजी ते मौजूदु आहियूं। साईं महिरबानी करे थोरो इन शइ जे मुतालिक़ नाज़रीन खे आगाह कयो त बिदअत छा खे चइबो आहे। इस्लाम में हिकिड़ो जेका आहे इस्तिलाह आहे बिदअत, ऐं उन जे मुतालिक़ इहो बि चयो वियो आहे त बिदअत जेका आहे गुमराही आहे, वरी हर गुमराही जो रस्तो जहन्नम जे तरफ़ वञे थो। त एॾी ख़तरनाक शइ जो नालो बिदअत आहे, त उहा बिदअत असां छा खे चऊं था? बिदअत हिकिड़ी नई शइ दीन में दाख़िल कर, इन जो नालो बिदअत चयो वियो आहे। बाक़ी ईजादात त फितरी आहिनि, उहे थींदियूं रहंदियूं। दीन जे एतबार सां का शइ नई शइ दीन में दाख़िल करण खे बिदअत चयो वियो आहे। त अच्छा, बिदअत ऐं इश्तिहाद में, इश्तिहाद बि त दीन इस्लाम में आहे न, उहो जाइज़ आहे। त पोइ बिदअत ऐं इश्तिहाद में बि थोरो फ़र्क़ु ॿुधाइजो। इश्तिहाद जेको आहे बिल इल्लत, उहो त ज़रूरी आहे, ऐं इहो असां मुसलमाननि जे लाइ हिकिड़ी राह ऐं नतीजो आहे हिकिड़ो कंहिं शइ जो हल करणु। नई शइ हुजे उनजो दीन में, दीन जे रोशनीअ में, क़ुरान जे रोशनीअ में ऐं हदीस जे रोशनीअ में को हल कढणु, इन खे इश्तिहाद थो चयो वञे। अच्छा, हा त सर, जेकॾहिं बिलफर्द हिकिड़ी काई बि नई शइ साम्हूं अचे थी, मसलो उनखे हल करे वरी उहा शइ दीन में दाख़िल थी वञे, जाइज़ थी वञे, त इहा बि त नई शइ थी न। त पोइ चओ था त जेका बि नई शइ दीन में दाख़िल कजे त वरी उहा बिदअत बि चओ था। हा, बग़ैर दलील जे, जेकॾहिं क़ुरान हदीस जो दलील न हुजे ऐं ईअं हिकिड़ी शइ कोई ईजाद करे ऐं उहा दाख़िल करे, त पोइ उहा बिदअत ज़लालत थी वेंदी। अच्छा, हा, उन बिदअत जी जेका आहे हुरमत बि आहे ऐं मज़म्मत बि आहे। हा त सर, आम माण्हू कीअं सम्झे त इहो का नई शइ बिदअत, का शइ दाख़िल करे बिना दलील जे? मिसाल त ॾियो न साईं, कीअं सम्झ में अचे? मिसाल घणा आहिनि, पर उनखे जेकॾहिं असां बयानु कंदासीं त वरी मुसलमाननि में वरी पंहिंजी जाइ ते हिकिड़ो रंजो अलम ज़ाहिर थी पवंदो। हा त तव्हां दीन जी दावत सही तव्हां पुॼायो, पोइ को रंज थिए थो या राज़ी रहे, हुनजो मसइलो आहे। बसि दीन जूं घणियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे त वाज़े आहिनि, मगर उहे मुसलमान हिन वक़्त ते उन्हनि खे अपनाईंदा अचनि था, ऐं उन्हनि में को अहिड़ी शइ न आहे जो उनखे बिदअत चइजे। बाक़ी वरी घणियूं शयूं मिसाल अहिड़ियूं बि आहिनि, उहे बि अपनाइनि था। पोइ उन्हनि जे लाइ मुसलमाननि मंझि के चवनि था सही आहिनि, के चवनि था न आहिनि सही। पोइ उन एतबार सां जीअं निमाज़ तरावी आहे, उन में हज़रत उमर चवनि था इहा दीन में दाख़िल कई, ऐं पाण चई त नेमल बिदअत हाज़ा, या हीअ जेका बिदअत आहे नेमत आहे। हा, छो त इन में क़ुरान पढ़ियो थो वञे।
क़ुर पढ़ण में त नेमत ई आहे उन एतबार सां। पोइ अहिड़े नमूने सां वरी असां हाले त शइ वटि बि वरी अहिड़ियूं शयूं के आहिनि, ॿुधायो। पर हाणे उहे एॾो त ज़रूरी थी वियूं आहिनि जो उन्हनि खे को बि छॾण लाइ तयारु न आहे, इहो आहे। अच्छा सर, जेको आहे तो अॼु जो जेतोणीकि असां ॿुधंदा आया आहियूं अहले इल्मु माण्हुनि खां, आलिमनि खां, त जेके असां मुस्लमाननि वटि ईदां सिर्फ़ु ॿ आहिनि, हिकु ईद उल अज़हा ऐं ॿियो ईद रमज़ान मुबारक जी ईद खे छा चइबो आहे, ईद उल अज़हा, ईद उल फितर, ईद उल फितर ऐं ईद उल अज़हा। त बाक़ी बि जेके ईदां आहे मुस्लमान मल्हाइनि था, जीअं अॼु 27 रजबीअ जे हवाले सां मुस्लमान हिक ॿिए खे मुबारकूं था ॾियनि, ख़तमा था ॾियनि ऐं अलाए छा छा पिया कनि, त इहा बिदत न थी पोइ? इन जी बेसिक आहे। अच्छा, जीअं क़ुर मजीद में आहे सुबहान अल्लज़ी असरा बि अब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, त मां पंहिंजे बाने खे सैर करायो, हा, मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं। त इहा मेराज जी राति आहे। हाणे मेराज जी राति जेका आहे उहा 27 करार ॾियनि था ऐं उन एतबार सां इनखे ईद करे मल्हायो वञे थो। हा, त पोइ ईद कहिड़े हिसाब सां थी? ईद माना ख़ुशी। अच्छा, ॿुधाई जीअं क़ुर मजीद में आयो आहे, ईद जो लफ़्ज़ आयो आहे, रब्बना अनज़िल अलैना माइदा तकून लना ईदम वली अवलना व आख़िरना व आयतम मिनक वर्ज़ुकना व अंत ख़ैरुर राज़िक़ीन, इहा आयत आहे। त उन लिहाज़ सां जेको बि बाबरकत ॾींहुं, ख़ुशीअ जो ॾींहुं हूंदो आहे, उन ॾियारे त ज़रूरु माण्हू वरी पोइ खाधो पीतो बि सुठो कंदो आहे या उहो कंदो आहे, ऐं अहलो अयाल खे, मिट माइट खे, उन्हनि खे खाधो खाराईंदो आहे। उन एतबार सां त ईद आहे। ईद त हिकिड़ो ख़ुशीअ जो ॾिहाड़ो। ॾिसो न सर, ईद त पोइ पाण करीमनि बि त सेलिब्रेट कयो हुजे न, या असाबनि सगुरनि बि, उन्हनि त न कयो। पाण जेको आहे हिकिड़ो लफ़्ज़ आहे त मेराज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मेराज थियो आहे। हाणे मेराज ते थोरो मुस्लमाननि जे आलमनि में इख़्तिलाफ़ आहे। ऐं ठीकु आहे सर, पर उन ॾिहाड़े खे हर साल सेलिब्रेट करणु, मल्हाइणु, इहो माना किथों शुरू आहे? इहो पाण करीमनि जे दौर में या साहबा जे दौर में थियो ई कोन, त हाणे जेकॾहिं असां उनखे मल्हायूं था त इहा त बिदत थी न सर? बिदत आहे, पर इहो वुजूब में त न आहे न, इस्तेबाब में अची सघे थो। अच्छा, हा, वुजूब न आहे। जीअं हुन ॿिनि ईदनि जो वुजूब आहे, हिननि जो एतिरो वुजूब न आहे। बाक़ी मुस्तहब करे हर हिकु उनखे बरकत जे लिहाज़ सां ऐं अक़ीदत जे लिहाज़ सां त नबी साईं खे इन राति मेराज थियो आहे, पोइ उनखे मुस्लमान उन एतबार सां मल्हाइनि था। त इन एतबार सां माना जेकॾहिं 15 शबान आहे, 27 रमज़ान आहे, या मुख़्तलिफ़ जेके इवेंट्स इस्लामी अचनि था, जीअं 12 रबीउल अव्वल आहे, 1 रबीउल अव्वल आहे, वरी 10 मुहर्रम आहे, मुख़्तलिफ़ जेके इवेंट आहिनि, उन निस्बत सां उन्हनि खे माना मल्हाइनि था, त माना पोइ जाइज़ थी वई न माना हर शइ? हा, बसि मुस्तहब जे एतबार सां त पोइ घणो कुझु जाइज़ थो थी वञे। मुस्तहब आहे याने इस्तेबाब, याने मोहबत ख़ातिर। मोहबत में त हर शइ जाइज़ आहे। नबी सां मोहबत जे करे उनजी तारीख़ मल्हाइण में को ॾोह त कोन थींदो, सवाबु थींदो। असांजे अक़ीदत खे हिकिड़ी मिलंदी, हथी मिलंदी, या तक़वियत मिलंदी। इहो त उन एतबार सां इहो आहे। महिरबानी साईं, जेतोणीकि लाइट जो बि इंतज़ाम कोन्हे ऐं लाइट वियल आहे, अॼुकल्ह मुस्लमान बि आहियूं, मुस्लमाननि जो मुल्क बि आहे, ईद बि चऊं था, पर बिजली कोन्हे। याने ईद ख़ुशीअ खे चइबो आहे। हा, त ख़ुशीअ में बिजली त ॾियनि न। हर ख़ुशीअ में हिक ॿिए सां तावन कजे, तावन अलल बिर व तक़वा। पर
असां वटि मुसलमानी ईअं ई आहे ऊंदहि जहिड़ी जीअं हिन वक़्तु जीअं हिन वक़्तु ऊंदहि आहे ॿुधाए कंहिंखे शऊर बि न आहे त बाबा तव्हांजी जेकॾहिं राति आहे तव्हां मुस्तैब करे राति खे बाबरकत करे राति खे सम्झो था त तव्हां उनजो इतमाम त कयो न उनखे रोशन त कयो न ऊंदहि वारी कहिड़ी अक़ीदत आहे ऊंदहि जी ऊंदहि में त का अक़ीदत जो को जज़्बो ई कोन्हे बिल्कुलु इहा जेका वापडा वारा आहिनि माना जेके असांजे ईदुनि खे बि जेको आहे उहो असांखे मल्हाइण कोन था अचनि छो नाज़रीन इहा ऊंदहि थी वई आहे ऐं रोशनी कोन्हे का साईं तकीशा साहिब जिन जी जेतोणीकि तबियत बि ठीकु न आहे नासाज़ हुई तीमारदारी जे हवाले सां बि मां हिते हाज़ुरु थियो आहियां ऐं इहो इरादो कयुमि त अॼु जेतोणीकि 27 रजब जी राति बि आहे मल्हाइनि पिया मुस्लमान त उन हवाले सां बि मां थोरो साईं खां हिंट ऐं मोटिवेशन वठूं वरी इंशाअल्लाह ताला नेक्स्ट टाइम वरी साईं सां राब्ते में रहंदासीं। अच्छा सर तबियत जे हवाले सां थोरो नाज़रीन खे आगाह कयो तव्हांखे छा थियो हुयो तव्हां कराची इलाज जे सिलसिले में बि विया हुओ हाणे तबियत कीअं आहे? हाणे बहितर आहे ॻाल्हि इहा आहे त असां बि ईअं हलूं था पिया ख़बर कान थी पवे तबियत अलाह जे हवाले हूंदी आहे हर हिक जी पोइ मूंखे बि अचानक इहो कुझु थियो हिकिड़े ॼाड़े कुझु ब्लड प्रेशर जो चकर मां उन में थोरो पाण उथी करे थोरो चेक कयो त ब्लड प्रेशर वधियल हुयो पोइ उन में को अटैक थी वियो आहे पोइ उन एतवार सां वरी पोइ वियासीं को लाड़काणे हेॾे होॾे ॾेखारियो उन्हनि चयो त तांखे अटैक थी वियो आहे वरी उन्हनि रिफर कयो असांखे चवंदो कराची वञो त बहितर आहे पोइ उते वियासीं वरी उते एंजियोग्राफी थी वई अलाह जी महिरबानीअ सां मतिलबु हले थो कमु जीअं हाल में रखे बाक़ी पूरी ख़बर त पंहिंजे बाने खे कंहिंखे ॾिए त उहो बाख़बर रहंदो उहो बीमारनि खां बचे बाक़ी असांखे त ख़बर ई नथी पवे महिरबानी साईं तव्हांजी वॾी